अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त माना महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज। मुरतब ताज जो हुयो। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। वॾी वथ हुआ ॿारो चा भंभोर में माशूक शर। सिंध जी कुख मां जनम वठंदड़ त केतिरा ई अहिड़ा नाला आहिनि जन सिंध सां बेबाह इश्क कयो ऐं उन इश्क जे इज़हार लाइ हिननि कॾहिं कलम कॾहिं कानून त वरी कॾहिं इल्मी मैदान में लहंदे कंहिं न कंहिं तरह सां सिंध जी सींध संवारी आहे। सिराज लक मेमण बि सिंध जे उन्हनि ई घणघुरियनि शख़्सियतुनि मां हिकु हो जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में सिंध सां इश्क जो नातो भरपूर निभायो। हुन अदब सहाफ़त लिसानियात तोड़े सिंध जे ॿियनि मामिरनि ते वक़्त सिर कलम खयो, पर गॾोगॾु संदसि लिखण में सिंधियत जी ख़ुशबू हमेशह अॻु खां अॻरी नज़र आई। हैदराबाद जे टंडे जाम शहर में 1933 ईस्वीअ में जनम वठंदड़ सिराज जो तालुक़ हिकु इल्मी घराणे सां हो। संदसि वालिद पिणु तालीम जे शोबे सां वाॻियल हो। हुनजो तर्जुमे कयल दीवान हाफ़िज़ खे अॼु बि मानाइती नज़र सां ॾिठो वञे थो। सिराज पंहिंजी तालीम पूरी करण खां पोइ कमीशन पास कई ऐं 1970 ईस्वीअ में रिटायर थियो। उन सॼे अरसे दौरान सिराज केतिरनि ई सिंध जे नामियारनि अदीबनि सां वेझड़ाईअ में रहियो। शेख अयाज़ ऐं मोहम्मद इब्राहिम जो संदसि वेझा साथी रहिया। सिराज 1964 ईस्वीअ धारे सिंधी ॿोलीअ जी तारीख़ बाबति किताबु लिखियो जेको वॾी बहस मुबाहिसे हेठि रहियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सदारत जो मनसब माणण खां पोइ सिराज खे हिकु अख़बार जो एडिटर मुक़ररु कयो। उन दौरान सिराज रतीअ जी रिहाण ऐं सियासी मंज़रनामे जे उनवान सां कालम ऐं मज़मून लिखंदो रहियो जेके बि पंहिंजो हिकु अलॻि मक़ाम रखनि था। हूअं त सिराज जा लिसानियात जे उन किताब खां सवाइ ॿिया बि केतिरा ई किताब छपियल तोड़े अणछपियल आहिनि, पर अदब में संदसि जंहिं किताब तमामु घणी मक़बूलियत माणी ऐं जंहिंसां सिराज जे लिखिणियुनि सिंधियत जे जज़्बे में हिकु नओं रूह फूके विधो सो हो सिराज जो नाविल पढ़ाॾो सोई सॾु। सिराज सां कयल इंटरव्यू जेको मूं ऐं रूपले जोए 2009 ईस्वीअ में कयो हो ऐं बाद में उन इंटरव्यू खे मंज़र आम ते न आणे सघियासीं, जंहिंजो पहिरियों सबबु हो टेप रिकॉर्डर जो ख़राबु हुजणु जेको ठीकु वक़्त ते असां ॿिन्ही दोस्तनि खे धकु कढी वियो। इंटरव्यू खां अॻु टेप रिकॉर्ड ठीकु ठाक कमु करे रहियो हो, पर जीअं ई इंटरव्यू करे निकितासीं त उहो टेप रिकॉर्ड ई ख़राबु थी पियो, जंहिं करे सॼी रिकॉर्डिंग ई ख़राबु थी पई। पोइ बि मुंहिंजो ख़्यालु हो त उन कैसेट खे किथां ठीकु कराए रिकॉर्डिंग लिखी वठिजे, पर घणियुनि ई कोशिशुनि खां पोइ बि न उहा कैसेट हली ऐं न ई वरी सिराज साहिब जो उहो इंटरव्यू लिखी सघियासीं। बहरहाल उन वक़्तु असांखे बि उहो होश न हो त सिराज साहिब जूं के ॻाल्हियूं नोट करे वठूं हा ऐं पोइ इंटरव्यू जोड़े वठूं हा। उहा ॻाल्हि तॾहिं सम्झ में आई जॾहिं असां पाण या ईअं खणी चवां त मूं पाण अची सहाफ़त जी ज़िंदगीअ में क़दमु रखियो आहे। वक़्तु गुज़री वियो ऐं इंटरव्यू जमो न कराइण सबबि मूं बि पंहिंजी डिग्रीअ तां हथु धोई छॾियो, छाकाणि त उहो इंटरव्यू असल में मुंहिंजी MA जी डिग्रीअ वारी थीसिस हुई जेका मूं अॼु ॾींहं ताईं उन लाइ जमो न कराई हुई त मूं वटि सिराज साहिब जो कयल इंटरव्यू ख़राबु थी चुको हो ऐं न ॼाण त उहो कहिड़ो अहसासु हो जंहिं सबबु सिराज जे इंटरव्यूअ खां सवाइ थीसिस जमा कराइण ते कॾहिं दिलि ई न चयो, जेका अॼु बि अणपूरी आहे। ॾुख उन ॻाल्हि जो न आहे त मूं पंहिंजी थीसिस न ॾिनी, बल्कि ॾुख उन ॻाल्हि जो आहे त मूंखां सिंध जे हिकु आशिक़ जो इंटरव्यू ख़राबु थी वियो जेको सरासर मुंहिंजी ग़लती चइजे या वरी नादानी या अञा ई कुझु ॿियो, उन जी ख़बर मूंखे बि न आहे। पोइ बि उन ॻाल्हि जो ॾुख ज़रूरु आहे त उहो इंटरव्यू शायदि ज़रूरु कजे हा। जीअं त उन इंटरव्यू में मुंहिंजी थीसिस जी टॉपिक सिराज जा नाविल ऐं सिंधी अदब में उन्हनि जी अहमियत ते सवाल हुआ। यकीननि संदसि जवाब पढ़ंदड़नि लाइ काफ़ी रहनुमाईअ जो कारण बणिजंदा। बहरहाल सिराज जा पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसिया ऐं ट्रियोलॉजी ते मुश्तमिल प्यासी धरती रमंदा बादल 3 नाविल जुमिले 5 तख़लीक़ी नाविल आहिनि जेके सिंधी अदब में इंतिहाई अहम जाइ वारारीनि था। सिंध जे नाविलनि जो को बि तज़किरो सिराज जे उन्हनि नाविलनि खां सवाइ अणपूरो चइबो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिराज जे नाविलनि जे करे ई माण्हुनि खे तारीख़ पढ़ण जो शौक़ु जाॻियो, छो त सिराज जे नाविलनि में तारीख़ खे रूमानवी अंदाज़ में पेश कयो वियो जंहिंसां माण्हुनि जी दिलचस्पी तारीख़ पढ़ण ॾांहुं वधी
उन खां सवाइ सिराज जे कहाणियुनि जा 2 किताब शाया थिया, जिन में पहिरियों मजमूओ ए दर्द हली आहे 1961 ईस्वी ऐं ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वी शामिल आहिनि। जॾहिं त पाण 1953 ईस्वीअ में ॾखण माथो सिज उभिरे जहिड़े नाविल जो शानदार तर्जुमो सिंधी अदब जे दामन में विधो आई ऐं उन खां पोइ ग़ुलाम रब्बानी आगरे सां गॾु चूंड अमरीकी अफ़साननि जो तर्जुमो बि कयई, जेको 1958 ईस्वीअ में शाया थियो। जॾहिं त 1958 ईस्वीअ में ई हिन हिकु ॿियो किताबु सिंध जी इक़्तिसादी तारीख़ बि तर्जुमो कयो हो। सिराज न सिर्फ़ु ॿोलीअ जो ॼाणू ऐं माहिर हो, पर उहो सिंधी माण्हुनि जी नफ़्सियात तोड़े सिंध जी जाग्राफ़ी ऐं तारीख़ खां वाक़िफ़ु हो। सिराज सहाफ़त खां पोइ सिंध हाई कोर्ट में वकालत जे पेशे सां बि वाबस्ता रहियो। हुन जेतिरे क़दुरु सिंध लाइ संजीदगीअ सां सोचियो ऐं जेतिरो सुठो लिखियो, उन लाइ हू हमेशह खीरू लणे। संदन सिंधी अदब सहाफ़त तोड़े ज़िंदगीअ जे ॿियनि शोबनि में कयल ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। सिंधी ॿोली ऐं अदब जो ख़िदमतगार वज़ीर फराद सोलंगी 2 फरवरी 2013 ईस्वी छंछर जी राति जो 3:15 वॻे उहो अभागो वक़्तु हो जंहिं असां खां ऐं सिंध खां हिकु तमामु ॾाहो ऐं वॾो माण्हू खसियो। सुबुह जो सवेर टीवी खोली ताज़ियूं ख़बरूं पढ़ण लाइ ॻाढ़ीअ पटीअ ते नज़र डोड़ायमि त सिंधी ॿोलीअ जो नामियारो अदीब सिराज लक मेमण 79 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मूंखे उन वक़्तु महसूसु थियो त हीअ कहिड़े क़िस्म जी अदबी खेप हुई, जन सॼी सिंध जे अदब ॿोली सियासत सहाफ़त तहक़ीक़ शाइरी सकाफ़त वग़ैरह ते एतिरो त वॾो कमु कयो। ही हेॾा सारा माण्हू कहिड़नि उस्तादनि तयारु कया जन 1950 ईस्वीअ खां हिन वक़्त ताईं वांदकाईअ खां रुसी मुसलसल कलम खणी सिंधी ॿोलीअ लाइ सिंध लाइ सिंधी माण्हुनि लाइ लिखियो ऐं एतिरो लिखियो जो पाण बि तारीख़ थी विया। मुंहिंजो उन्हनि माण्हुनि ॾांहुं इशारो आहे जिन में शेख अब्दुल मजीद सिंधी, मोहम्मद उस्मान लीपलाई, शेख हयाज़, रशीद भट्टी, अलदाद बोयो, इब्राहिम मुंशी, तनवीर अब्बासी, उस्ताद बुखारी, नजम अब्बासी, ताजल बेवज़, शमशीर हैदरी ऐं सिराजुल हक मेमण शामिल आहिनि। हीअ उहा लिस्ट आहे जंहिं ते मां सोचींदो आहियां त छा सिंध जे मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जा माण्हू सिंध खे मिली सघंदा, छो त मज़कूरा माण्हू 19वीं ऐं 20वीं सदीअ जे निज़ाम जी पैदाश हुआ। मज़कूरा सिंध जे घण घुरनि अदीबनि, शाइरनि ऐं कलम धणियुनि जे छॾियल ख़ाल खे केरु भरींदो? छा मौजूदा हालतुनि में अहिड़ा सगारा नाला मिली सघनि था? उहे सवाल मुंहिंजे अंदर में हलचल मचाए रहिया आहिनि। सिंध जे हिन ॾाहे सिराज जे विछोड़े ते खनपल लाइ मुंहिंजो ज़हन उहो सोचींदो रहियो त आचर 3 फरवरीअ जे अख़बारुनि में सिराज बाबति काफ़ी आर्टिकल छपिया जंहिंजो मरकज़ी मौज़ू सिराज हो। हा, मूंखे चिटीअ तरह यादि आहे त जॾहिं मां PTV ते नशर थींदड़ हफ़्तेवार ॿारनि जे प्रोग्राम रोशन तारा जे प्रोड्यूसर अब्दुल हक अज़ीम सां कराची TV सेंटर ते मिलण वियो हुउसि ऐं मूं साणसि डिघी कचहरी कई हुई ऐं पोइ रोशन तारा प्रोग्राम जी तारीख़ लिखी हिकु हफ़्तेवार मैगज़ीन में छपराई हुयमि त उन डिघीअ कचहरीअ में पहिरियों दफ़ो मुंहिंजे कननि सिराज मेमण जो नालो ॿुधो, जंहिंजो तज़किरो अब्दुल हक अज़ीम पाण मूंसां कयो त मुंहिंजो वॾो भाउ सिराज लक मेमण हिलाल पाकिस्तान अख़बार जो एडिटर बि रही चुको आहे। उन खां पोइ मोहतरम सिराज लक मेमण जी शख़्सियत ऐं अदब खे वेझड़ाईअ खां झाती पाइण जो मौक़ो मिलियो त ख़बर पई त हीउ तमामु वॾनि ऐं घणनि ख़ूबियुनि जो मालिक हो। अदब, तारीख़, तहक़ीक़, ॿोली ऐं सहाफ़त जहिड़ा शोबा संदसि कलम हेठि आया। अदब में संदसि नावलनि ऐं तर्जुमे वारनि किताबनि खे सॼी सिंध में तमामु घणी पज़ीराई मिली चुकी हुई। उन खां सवाइ सिंधी ॿोलीअ जी तहक़ीक़ बाबति संदसि किताब सिंधी ॿोली क़ाबिल तारीफ़ आहे, जंहिंमें हिन सिंधी ॿोलीअ जे वजूद लाइ मुकमिल दलील ॾेई उहो साबित कयो त सिंधी ॿोली कंहिं ॿाहिरीं या धारी ॿोलीअ जी न पर ख़ालिस पंहिंजी धरतीअ जी पैदावार आहे। तारीख़ जे हवाले सां सिराज सिंध ते धारियुनि जी चढ़ायुनि हमलनि ऐं काहुनि बाबति तफ़सीली तारीख़ी नावलनि जे रूप में ॾिनी, जेका संदसि लिखण जी इनफ़रादियत जो ओञाण आहे। सहाफ़त में संदसि ख़िदमतुनि खे बि नथो विसारे सघिजे। संदसि ई दौर में रोज़ानी हिलाल पाकिस्तान सिंधी माण्हुनि जी तवजो जो मर्कज़ थी। संदसि कालम, इक़्तिसादियात ते लिखियल आर्टिकल, हालात हाज़िरा ऐं उन वक़्त जे सिंध जे सियासी पस मंज़र में लिखियल कालम सिंधी सहाफ़त में पंहिंजो मुनफ़रद मक़ाम रखनि था। मतिन सभिनी ख़ूबियुनि ऐं सलाहियतुनि सां सरशार
ज़हन जी तरबियत तालीम कंहिं कई। यकीनन हिकु कामिल उस्ताद जो ई हथु थी सघे थो। ऐं हा, उहो उस्ताद संदसि वालिद मोहम्मद याकूब मेमूण ई हो, जंहिं पंहिंजनि बचनि जी अहिड़ी तरबियत कई जो खेनि सॼी सिंध प्यार ऐं क़दुर जी निगाह सां ॾिठो। उस्ताद मोहम्मद याकूब मेमूण जे घर में पैदा थींदड़ सिराज अल हक़, जेको अॻिते हली इनकम टैक्स ऑफिसर, सहाफ़ी, नाविल निगार, तारीख़दान, एडिटर, मुहक़िक़ ऐं सिंधी अदब जो वॾो ख़िदमतगार साबित थियो। अॼु संदसि यादगार किताबनि में पढ़ाॾो सोई सॾु, प्यासी धरती, रमदा बादल, इल्म मुआशियात, सिंधी ॿोली, अठूं घर, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल ऐं मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, ॾखिण माथो सिज उभिरे, चूंड अमरीकी अफ़साना ऐं मरण मूसी आहिनि, जेके संदसि सिंधियुनि ऐं पंहिंजी ॿोलीअ लाइ नायाब सूखड़ी आहिनि। हू पंहिंजूं यादगार लिखड़ियूं छॾे मिटीअ माउ जे हंज में हमेशह लाइ आरामी थियो ऐं हिकु दफ़ो ॿीहर सिंध ऐं सिंधी उॿाणकाई महसूसु करणु लॻा आहिनि। शाल असांजो ईंदड़ नसुल अॻिते हली सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी अहिड़ी तरह ख़िदमत करे जीअं सिराज पंहिंजी कलमी पोरे ज़रिए करे वियो। सिराज जो विछोड़ो सोगवार बणियल सिंध। साजिद चांडियो। सिंध जो नाम्यारो अदीब, दानिश्वर, कहाणीकार, नावल नवीस ऐं माहिर लिसानियात सिराज अल हक़ मेमूण दिलि जे दौरे सबबि कराची जी अस्पताल में वफ़ात करे वियो आहे। सिराज जी वफ़ात जी ख़बर सिंध जे अदबी माहौल खे सोगवार करे छॾियो आहे। सिराज मेमूण जो विछोड़ो सिंध लाइ हिकु दर्द जो विछोड़ो आहे। सिराज मेमूण जो विछोड़ो सिंध लाइ हिकु दौर जो विछोड़ो आहे। उहो दौर जंहिंमें सिंधी कहाणी ऐं नाविल वॾी महानता माणी आहे। सिराज न सिर्फ़ु कहाणीकार ऐं बरख़ नावल नवीस हो, पर हिकु ख़ूबसूरत माण्हू पिणु हो, जंहिंमें माण्हूअ जूं समूरियूं ख़ूबियूं मौजूदु हुयूं। सॼी सिंध सिराज जे विछोड़े ते ॾुख में आहे। सिराज जो शुमार 20वीं सदीअ जे ज़हीन तरीन लेखकनि में थिए थो। हुन सिंधी अदब ऐं ॿोलीअ खे जेका सूंहं ऐं सुंदरता बख़्शी, उहा सिंधी अदब में हिकु तारीख़ी हैसियत रखे थी। सिराज सिंधी अदब तोड़े सिंध खे नवां ख़्याल, नवां लहजा, नवां लाड़ा ऐं नवां फ़िक्री बुनियाद फ़राहम कया। संदसि लिखियल नाविल ॿोली, असलूब, रवानी ऐं अकासीअ जे लिहाज़ खां बेमिसाल आहिनि। संदसि नाविल पढ़ंदड़ ते अजीब ऐं ग़रीब कैफ़ियत तारी थी वञे थी ऐं पढ़ंदड़ पंहिंजो पाण खे पूरी तरह नाविल जी कहाणी, ख़्याल, माहौल ऐं किरदारनि जे हवाले करे छॾे थो। सिराज जा नाविल सिंध जे पस मंज़र में ई सर्जियल आहिनि, जंहिंमें हुन सिंध ते काहे ईंदड़नि खे निधियो आहे। सिराज अदब बराए अदब जो क़ाइल न हो। हुन हिकु वाज़े मक़सदु तहत ई लिखियो। उहो मक़सदु सिंध ई हो। सिंध जा माण्हू ई हुआ। हुन सिंध जे ॾुखनि जी तस्वीर पंहिंजे नाविलनि में चिटीअ तरह अक्सबंदी कई आहे। हुन पंहिंजे लिखण में सिंध जे मसइलनि, नफ़्सियाती पहलुअनि खे ज़ेरे बहस आंदो। हू सिंध सां थींदड़ हर ज़्यादतीअ ते लुछी पवंदो हो ऐं संदसि कलम जुंबश में अची वेंदो हो। हुन हर ज़्यादती कंदड़ खे पंहिंजे तहरीरुनि में निधियो आहे, पोइ उहे धारिया हुक्मरान हुजनि या पंहिंजा वॾेरा। सिराज सिंधी मुजाहिदनि जी क़ुर्बानीअ जा दास्तान पंहिंजे नाविल पढ़ाॾो सोई सॾ में निहायत पुर असर अंदाज़ सां बयानु कया आहिनि। संदसि हीउ नाविल सिंधी अदब में हिकु शाहकार हैसियत रखे थो, जंहिंमें तुरखाननि जी ज़माने जी तारीख़ खे पस मंज़र में रखी सिंधी जोधनि जी बहादुरीअ जा कारनामा निहायत फ़ख्र सां बयानु कया अथसि ऐं हिन तुरखान हुक्मराननि जी पत वाउखी कंदे संदन मिटी पलीद कई आहे। सिराज लिसानियात जो बि हिकु वॾो ॼाणू ऐं आलिम हो। हुन 60 वारे ॾहाके में सिंधी ॿोली जे हवाले सां हिकु नज़रियो पेश कयो त सिंधी ॿोली संस्कृत तां हरगिज़ वरितल न आहे, अलबत सिंधी ॿोली केतिरियुनि ई ॿोलियुनि जी माउ आहे। संदसि उहो नज़रियो अॼु सच साबित थी चुको आहे। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां संदसि किताब सिंधी ॿोली तारीख़ी हैसियत रखे थो, जंहिंमें हुन सिंधी ॿोलीअ जे बारे में उहो बि नज़रियो पेश कयो त सिंधी आर्याई ऐं वेदनि जे दौर खां अॻु जी ज़ुबान आहे। जेतोणीकि लिसानियात संदसि शोबो कोन हो, पर हुन दुनिया खे सिंधी ॿोलीअ जी असली मञता खां आगाह करण वारी ज़िम्मेवारी बख़ूबी निभाई। उन खां अलावा सिंधी ॿोलीअ जे बारे में हुन जा केतिरा ई जाम मज़मून, मक़ाला ऐं कालम सिंध तोड़े हिंद जे मुख़्तलिफ़ रिसालनि, मख़ज़ननि ऐं अख़बारुनि में छपिया, जिन खे हिकु किताबी सूरत में आणण जी अशद ज़रूरत आहे। टंडे जाम में हिकु उस्ताद मोहम्मद याकूब मेमूण जे घर में जनम वठंदड़ सिराज अल हक़ मेमूण सिराज जे नाले सां अदबी दुनिया में पेर पातो। हुन सिंधी अदबी बोर्ड खां पंहिंजी इल्मी ज़िंदगीअ जी इब्तिदा कई। बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। कमीशन पास करण खां पोइ
इनकम टैक्स ऑफिसर थियो। सिराज केतिरो वक़्तु रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो एडिटर बि रहियो, जंहिं दौरान हुन सहाफ़त खे नवां मोड़ ॾिना। सिराज सिंध जो उहो घणो घणो लेखक हो जंहिं सिंध जे मफ़ादनि ख़ातिर नौकरियुनि जी परवाह न कई, पर सिंध जे हक़नि लाइ हमेशह पाण पतोड़ियो। हुन सिंधी अदब जे झोल में केतिरा ई किताब अर्पण कया, जंहिंजो वॾो मुक़ाम आहे। सिराज जो विछोड़ो यकीनन सिंधी अदब लाइ न भरजंदड़ वॾो ख़ाल आहे। सिंध ऐं सिंधी माण्हू सिराज खे कॾहिं बि विसारे न सघंदा। सिंधी अदब जे सहन में संदसि विछोड़े ते तॾो विछायल आहे। सिराज हिकु सोनहरी तारीख़ी बाब जी पुॼाणी ऐं शुरूआत। होश सोलंगी सिंधी ॿोलीअ जो सचो आशिक़, सिंध जो ॾाहो दानिश्वर, नाविल निगार, कहाणीकार, माहिर लिसानियात सिराज उल हक़ मेमून उर्फ़ सिराज अदबी ऐं इल्मी दुनिया में मुनफ़रिद ऐं आला हैसियत रखंदड़ शख़्स जो विछोड़ो सचपच त सिंध लाइ हिकु वॾी खोट ऐं न भरजंदड़ ख़ाल साबित थींदो। सिराज जंहिंजो वॾो कारनामो संदसि सिंधी ॿोलीअ ते तहक़ीक़ हुई। सिराज पंहिंजी तहक़ीक़ जे ज़रिए सिंधी ॿोलीअ जे अलॻि मुमताज़ मक़ाम ॾियण जो नज़रियो ॾिनो, जंहिं नज़रिए सिंधी ॿोली ऐं तहज़ीब जो मान मथां कयो ऐं उन ते तहक़ीक़ जा नवां दग खोलिया। सिंधी ॿोलीअ लाइ सदाईं ॿियनि ॿोलियुनि जे ख़ानदाननि मां निकिरण जा नज़रिया ॾियण जूं दावाऊं पे कयूं वयूं। सिराज उन्हनि खे मुकमिल रद्द करे सिंधी ॿोलीअ जी जुदा ऐं ऊची सुञाणप कराई। सिराज जी समूरियुनि तख़लीक़ुनि जो बुनियादु सिंध ऐं क़ौम परस्ती हो। सिंधी अदबी दुनिया में सिराज जी शख़्सियत उन्हनि आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि अदीबनि मां आहे जेके आदर्शी ऐं सिंध ते ईमान रखनि था ऐं संदन क़िबलो सिंध ई आहे। सिराज जे सभिनी तख़लीक़ुनि ऐं तहरीरुनि में सिंध सां थियल उरह ज़ोरायूं नुमायां करे पेश कयल आहिनि। पोइ तारीख़ हुजे, तहक़ीक़ हुजे, सहाफ़त हुजे या वरी अफ़सानवी अदब हुजे, सिराज अफ़सानवी अदब में सिंध जे तारीख़ खे लिखी कमाल करे ॾेखारियो आहे। सिराज जा नाविल जेकॾहिं अंग्रेज़ीअ में तर्जुमो कजनि त नोबेल इनाम तौरु नामज़द थी सघनि था। उन्हनि नाविलनि में माज़ीअ में सिंध सां थियल वेदनि जो जेको अक्स आहे उहो त हर कंहिं पसियो आहे। सिराज हर शोबे में जंहिं तरह पाण मोखियो उहो लाजवाब ऐं मुमताज़ आहे। सिराज सिंध में जदीद सहाफ़त जो बुनियादु विधो, उहो हिकु वॾो कमु हो। हिलाल पाकिस्तान जे इदारे में कमु करण दौरान सिराज जदीद लाड़ा, रुझान ऐं सिलसिला ॾेई सहाफ़त खे ओज ते रसायो। सिराज जी जज़्बाती ऐं जुनूनी हद ताईं सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां मुहबत हुई, जेका उनखे कॾहिं बि कमु करण खां रोके न सघी। सिराज जंहिंखे जबरी तरह रिटायर कयो वियो हो ऐं पोइ खेसि केतिरियूं ई आछूं थियूं, पर हिन उन्हनि सभिनी खे ठुकराए छॾियो। पोइ हू वकालत जे पेशे सां लाॻापियलु रहियो। संदसि शख़्सियत में ख़ुददारी ऐं अरडाइप हुई जेका आख़िर ताईं मौजूदु रही। सिराज शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले जी लुग़त बि तयारु कई हुई, जंहिंमें आम रवाजी अंदाज़ में लफ़्ज़नि जी माना ॾियण बदिरां हर हिकु लफ़्ज़ जे हंधि आर्याई, सामी ऐं दरावड़ी ॿोलियुनि जी साॻियुनि मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़नि ऐं नहवी सूरतुनि सां भेट करे इन सिंधी लफ़्ज़नि जी असलियत, तारीख़ी ओसर ऐं मिटी माइटीअ बाबति हिकु इबियास ॾिनो हो। उन पुठियां संदसि मक़सदु शाह जी लुग़त तयारु करण खां सवाइ उन जी एटिमोलॉजिकल ॼाण हुई। पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ में पेश कयल नज़रिए खे साबित करणो हो, जंहिंजे बारे में डॉक्टर फ़हमीदा हुसैन सिराज जी सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां छपायल सिंधी ॿोली किताब जी पब्लिशर नोट में ज़िक्र कयो आहे। उहो सिराज जो हेॾो वॾो कमु डॉक्टर फ़हमीदा हुसैन पंहिंजी शाह लतीफ़ चेयर जे डायरेक्टरीअ वारे दौर में सिर्फ़ु उन करे न छपायो छो त कंहिं माण्हू तानो ॾिनो हो त पंहिंजा पिया नवाज़िया वञनि। असांजे समाज जो इहो अलमियो त पाण कमु कंदा न आहियूं, पर जेकॾहिं को कमु कंदो आहे त साड़ ऐं हसद सबबु कंहिंखे सहंदा ई न आहियूं। सिराज सिंध जो तमामु वॾो ऐं चीड़ो आलिम दानिश्वर हो, जंहिंजो रहियल कमु जल्द खां जल्द छपजणु घुरिजे। सिराज जी उन अज़ीम कमु ऐं संदसि नाविलनि खे अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे आंदो वञे ऐं संदसि ऑटोबायोग्राफी ऐं ॿिया कम सकाफ़त खाते, सिंधी अदबी बोर्ड ऐं सिंधी ॿोली अथॉरिटीअ खे शाया करे सिंधी माण्हुनि खे उन खां मुस्तफ़ीद करणु घुरिजे। सिराज हक़ीक़ी अंदाज़ में पंहिंजो कमु करे वियो आहे ऐं उन सोनहरी बाब जी पुॼाणी त थी वई, पर सिराज जे कम खे असांखे उतां खां खणणो आहे जितां हिन उनखे छॾियो आहे।
शुरूआति करणी आहे हिकु नई सिंध जी, जंहिंजी सिराज खे आस हुई। सिराज जो कयल कमु सिंध लाइ अनमोल आहे। सिंध खे हमेशह क़ौमी हीरे तौरु यादि कंदी रहंदी। जे हाउ नहारी कोहारल अनीस मेमण। स्टेज ते वेठल मान वारा भाइरो ऐं भेनरो तनवीर अब्बासीअ जूं सिटूं आहिनि त कोको माण्हू मोती अदाणू काका दिल हीरनि जी खाण। हिकु इंसान सिंधीअ तौरु अदा सिराज अहिड़ो मोती दाणो हो जंहिं पंहिंजे वजूद जी जोत सां, पंहिंजे ज़हन जी रोशनीअ सां सिंधी समाज खे रोशन करण लाइ ऐं सिंधी माण्हूअ जे ज़हन खे माणपे सां मुनवर करण लाइ हर पल हर घड़ीअ सोचियो ऐं शऊरी कोशिश सां सिंध जे माण्हुनि जी रिवायती सुस्ती अॿोझाइप ऐं मंझंदि ॿधीअ जी अणहूंद सबबि वतन जी धारियनि वटि ग़ुलामीअ जे सबबनि ते लिखियो ऐं मंझंदि ॿधी ऐं हौसलो पैदा करण लाइ अरगूननि ऐं तुरखाननि ख़िलाफ़ु विढ़ंदड़ सिंधियुनि खे आइडियलाइज़ करे ज़िंदगीअ खां हक़ीक़त खां वॾा किरदार तख़लीक़ करे खेनि सॾु ॾिनो, जंहिं न सिर्फ़ु पंहिंजे तारीख़ खां रोशनास करायो पर उन ई दौर वारी साॻी अहिड़ी ई साञा धारण जो सबक़ु ॾिनो। अदा सिराज जे नाविल पढ़ा ॾोसो ई सॾु ऐं ॿियनि नाविलनि खे जेकॾहिं के नक़ाद मुबालगे वारी एक्शन फिल्म सां था भेटीनि त बिल्कुलु सही था कनि। जो अदा शऊरी तौरु ॼाणी वाणी ईअं लिखियो हो छो त हिन सिंधी माण्हूअ खे सुजाॻ करण ते चाहियो। उन लाइ उन्हनि खे उत्साह ॾियण लाइ उहो ज़रूरी हो ऐं अदबी दुनिया में ईअं अक्सर कयो वेंदो आहे ऐं माण्हुनि जो तवजो छिकायो वियो आहे। तनवीर जी नज़म जी ॿीअ सिट जो इतलाक़ आउं पंहिंजी ज़ाती हवाले सां कंदुसि। अदा जी दिलि वाक़ई ॼण का हीरनि जी खाण हुई जंहिंमें प्यार पाबो ममता ऐं मोह जा हज़ारे हीरा मौजूदु हुआ जिन खे न असां सभिनी में विरायो हो। हर हिकु रिश्ते में परफेक्ट हो, मुकमिल हो। घर जो हर भाती सम्झंदो हो त हू मूंखे सभिनी खां वधीक भाए थो। संदसि पुट हिन जे अखियुनि जा तारा हुआ ऐं पोटा ऐं पोटियूं जिगर जा टुकड़ा, पर असीं भाइर ऐं भेनर कॾहिं बि संदसि मुहबत जे दाइरे मां न निकितासीं। संदसि हिक जे सॻे में पोतल रहियासीं। असां भेनरुनि लाइ त उहो तमामु वॾी ऐं वसी बड़ जे छांव मिसल हो जंहिंमें असीं पाण खे महफ़ूज़ ऐं मुतमिन सम्झंदियूं हुयूंसीं। खेसि धीअ जो औलाद कोन हो, उन करे न असांखे पंहिंजे धीअनि वांगुरु पालियो ऐं हर हिकु भेण खे संदसि सलाहियतुनि मूजिबि साराईंदो हो। फ़हमीदा सां अदबी हवाले सबबि ख़ासि रग़बत हुअसि त मूंखे मुंहिंजी सलाहियतुनि जे करे साराईंदो हो। ऐं कॉलेज ऐं यूनिवर्सिटीअ जे ज़माने खां डिबेट में अदबी समाजी तोड़े सियासी तनज़ीमुनि में भरपूर हिसो वठंदी हुअसि ऐं वॾा वॾा फंक्शन ऑर्गेनाइज़ कंदी हुअसि ऐं ख़ानदान जे हर तक़रीब जो बि इंतज़ाम मुंहिंजे हवाले हूंदो हो। उन करे नंढे हुजण जे बावजूद बि हर कमु मुंहिंजे हवाले करे छॾींदो हो ऐं बेफ़िक्र थी चवंदो हो त मदार अलमहाम पाण ई करे छॾींदी। अख्तर बलोच जी किताब कैदियाणीअ जी डायरी जे महाग में मुंहिंजे लाइ लिखियईं त अख्तर मुंहिंजी उन ई नंढी भेण जी साहेड़ी आहे जंहिं लाइ आउं चई सघां थो त 10 भाइर ॾेई अहिड़ी भेण वठिजे। उहा मुंहिंजी तारीफ़ घटि पर असांजे मर्दाणे समाज में असांखे मथभरो मक़ाम ॾियारण जे लाइ संदसि हिकु शऊरी कोशिश हुई। अदा सिराज इश्क बि कयो। संदसि उहा हसीन महबूबा ऐं दिलि घुरी सुहिणी बल्कि सूंहं जो पेकर संदसि वजूद जो सबबु ऐं संदसि हर ख़ुशी ऐं ॾुख जो कारण उहा हुई सिंध जंहिंजी हालत ते हू आख़िरी ॾींहं में लुड़क लाड़े विहंदो हो। आख़िरी ॾींहंनि में लुड़क लाड़े विहंदो हो ऐं कॾहिं कॾहिं असांखे बि गॾु रुआड़े छॾींदो हो। अहिड़ो हो अदा सिराज जेको असांजो भरजलो भाउ हो ऐं जंहिं वेंदे वेंदे पंहिंजे समूरे ख़ानदान खे उहो पैगाम ॾिनो त मायूस न थिजो, दिलि न लाहिजो। जीअं सुखिया ॾींहं सदाईं न रहंदा आहिनि, ॾुखिया ॾींहं बि सदाईं न रहंदा। सिंध ज़रूरु रोशन सुबुह जो चहिरो पसंदी। सिंधी माण्हू ज़रूरु उहो मान माणींदो जंहिंजो ख़्वाबु असां ॾिठो आहे। अयाज़ जे लफ़्ज़नि में ॼण चवंदो हुजे जे हाउ नहारी कोहारल ही ॾेह बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे उथ डूंगर ॾारे वेंदासीं। सिराजुल हक़ मेमण हिकु महान माण्हू नामालूम। मूंखे सम्झ में नथो अचे त सिराजुल हक़ मेमण जहिड़े अज़ीम शख़्सियत जी कहिड़ी रुख खां 2 अखर लिखण जी शुरूआति करियां।
हिन जी अदबी शख़्सियत ते लिखिजे या सहाफ़ती ख़िदमतुनि ते या हिन जो तारीफ़ हिकु क़ानूनदान जी हैसियत सां कजे, उन में को शक न आहे त सिराजुल हक़ मेमण घण रुखी शख़्सियत जो मालिक हो, पुरवकार शख़्सियत जो मालिक ऐं हर लफ़्ज़ सोचे सम्झी ॻाल्हाईंदड़, माठीणू, कमिटेड ऐं ॿिचापड़ाईअ खां नफ़रत कंदड़ हो। सिराजुल हक़ मेमण तोड़े जो उन्हनि माण्हुनि में शामिल हो जेके शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे तोड़े बेनज़ीर भुट्टो जे वेझो रहिया, पर उन हूंदे बि इन कॾहिं बि ज़ाती फ़ाइदा माणण लाइ ज़ाती लाॻापनि खे इस्तेमालु न कयो। हू कराचीअ मां शाया थींदड़ 2 सिंधी अख़बारुनि जे बानियुनि मां हो। सहाफ़त जे वॾे नाव फ़कीर मोहम्मद लाशारीअ जॾहिं कराचीअ मां अख़बार कढण जो इरादो कयो त हिन कुझु सहाफ़ी दोस्तनि सां राब्ता कया, जिन में सिराजुल हक़ मेमण बि शामिल हो, ऐं पोइ कुझु यारनि गॾिजी हिकु अहिड़े इदारे जो बुनियादु रखियो जंहिं मुख़्तसिर अरसे में सिंध सहाफ़ती दुनिया में अहम जॻह ठाहे वरिती। मूंखे यादि आहे त फ़कीर मोहम्मद लाशारीअ जे विछोड़े खां पोइ ताज़ियती रेफरेंस जे मौक़े ते सिराज इंतिहाई रंजीदा हालत में चयो हो त हाणे शायदि हीउ इदारो न हली सघे, ऐं पोइ ईअं ई थियो। जेकॾहिं सिराजुल हक़ मेमण जे लिखणियुनि खे ॾिसूं त उन्हनि में जेका पुख़्तगी आहे उहा विरले ई कंहिं लिखियारीअ जे लिखणियुनि में मिले थी। सिराज पंहिंजो पाण में हिकु इदारो हो, हिन वटि इस्लाह जो ॾांहुं हो, हू पाण खे सिंधी ॿोलीअ जो चौकीदार सॾणाईंदे फ़ख़्रु महसूसु कंदो हो। हू ॿोलीअ जे मामले में इंतिहाई जज़्बाती हो। सिराज जो चवणु हो त सम्झोता ॿोलियुनि में बिगाड़ पैदा कंदा आहिनि, तंहिं करे ॿोलीअ जे मामले में नो कंप्रोमाइज़। सिराज मेमण सिंधी ॿोलीअ सां सचो इश्क़ कंदड़ ॾाहो दानिश्वर, कहाणीकार ऐं नावल निगार हो। उन सां गॾोगॾु हिन जी इल्मी दुनिया में हिकु मुमताज़ हैसियत हुई। हिन जी सिंधी ॿोलीअ ते लिखियल किताब सिंधी ॿोली जी हंधे माॻे हाक रही, जॾहिं त सिंधी ॿोलीअ ते हिन केतिरा ई मज़मून, मकाला ऐं कालम बि लिखिया। ईअं खणी चइजे त हू हिकु महान माण्हू त हो, पर हिन सिंधी ॿोलीअ खे जयदान ॾिनो त उहो ग़लति न हूंदो। सिराजुल हक़ निहायत संजीदा ऐं बावकार शख़्सियत जो मालिक हो, आला इंसानी क़दरनि ऐं क़ौम परस्त आदर्शनि ते पुख़्तो वेसा रखंदड़ हिन महान माण्हूअ पंहिंजे लिखणियुनि ज़रिए सिंधी अदब में निहायत ऊचो पद माणियो। जॾहिं जिते बि सिराज मेमण जे लिखणियुनि जी ॻाल्हि थींदी त किताब सिंधी ॿोली ऐं नावल मरण मूसी आ जो ज़िक्र ज़रूरु थींदो। सिराज मेमण जे हिन नाविल अवाम में वॾी मक़बूली माणी, जेको बाद में संदसि सुञाणप बणियो। सिराजुल हक़ मेमण जो किताब सिंधी ॿोली 1964 ईस्वी में छपियो। हिन किताब ज़रिए सिंधी ॿोलीअ जे बारे में अॻु क़ाइमु कयल मफ़रूज़नि ऐं दलीलनि खे रद्द ॾिनो वियो ऐं उन किताब में नओं नज़रियो पेश कयो वियो। हिन किताब में सिराजुल हक़ मेमण पंहिंजे नज़रिए जो बुनियादु सिंधी तमदन ऐं मुअन जे दड़े जी सिंधी ॿोलीअ खे बणायो आहे। बाब 2 में सिंधी ॿोलीअ जे मक़ाम खे मुतयन करण लाइ ॿाहिरियुनि ऐं अंदरियुनि शाहिदियुनि ते इन्हिसार कयो अथई। ॿाहिरीं शाहिदीअ मां मुराद ख़ुदि सिंधीअ जी पंहिंजी अंदरूनी नहवी बनावट उनखे कहिड़ी ॿोलीअ सां मिलाए थी। किताब जे 2 आख़िरी बाबनि में मुअन जे दड़े मां मिलियल मुहरुनि ते उकरियल इंडस स्क्रिप्ट खे बि पढ़ण जी कोशिशि कई अथई। इंडस स्क्रिप्ट में लिखियल ॿोलीअ खे प्रोटो सिंधी करार ॾिनो वियो आहे। हिन निशानियुनि खे न सिर्फ़ु सूती क़दर ॾिना आहिनि, पर कुझु मुहरुनि जूं पढ़णियूं बि ॾिनियूं अथई। इंडस स्क्रिप्ट खे हल करण लाइ गुज़िरियल 2 ॾहाकनि में काफ़ी पेशरफ़्त थी आहे। तॾहिं बि सिराजुल हक़ जे नज़रिए खे MH पवर पंहिंजे हिकु मज़मून में हिकु गोल दाइरे वारी शकिल कढी सम्झायो आहे। दाइरे जे विच में सिंधी माथिरीअ जी तहज़ीब वारी ॿोली लिखियलु आहे ऐं टिनि तरफ़नि खां उन जी पेशकदमी ऐं फ़ैलाउ ॾेखारियो वियो आहे। सिराजुल हक़ मेमण पंहिंजे किताब में सिंधी ऐं संस्कृत जे हवाले सां पंहिंजे नए नज़रिए में उहो वाज़ कयो आहे त संस्कृत ऐं उन सां लाॻापियल तमदन सिंध ऐं सिंध खे ॿोलीअ मां ॿोलीअ मां उसरिया आहिनि। किताब में इन शइ खे वाज़े कयो वियो आहे त संस्कृत ऐं सिंधीअ जो माइटाणो लाॻापो त आहे, पर ईअं न आहे जीअं असां वटि ज़ुबान ज़द आम आहे। दरअसल ॻाल्हि त मुर्गो ई उबती आहे। सिंधी जेकॾहिं संस्कृत लफ़्ज़नि जी मरहून मिनत आहे त संस्कृत ते सिंधीअ जो उन खां बि वॾो कर्ज़ु आहे। संस्कृत हिकु तरह सां सिंधीअ जी ॼाई आहे, सिधीअ तरह न सही पर अणसिधी तरह ज़रूरु। उन खां अलावा पंहिंजे मशहूरु नाविल मरण मूसी आ, जेको सिराजुल हक़ मेमण सिंध जे वरियामनि खे अर्पियो हो,
उन में पिणु सिंध ऐं सिंधियुनि जी ॻाल्हि कई अथई। जॾहिं त संदसि नाविल पढ़ाॾो सोई सॾु त सिंध जे माण्हुनि जी तर्जुमानी कंदड़ आहे, जंहिंमें पिणु केतिरा ई वाक़िया बयानु कया विया आहिनि। उहो नाविल जॾहिं सिराज लग मेमण लिखियो हो त उन वक़्तु उहो रसूल बख़्श पली जे नज़रुनि मां पिणु गुज़रियो हो, जेको हिन खे ॾाढो पसंदि आयो हो। उहो नाविल पढ़ण खां पोइ रसूल बख़्श पली जे जा लफ़्ज़ हुआ त जेकॾहिं सिराज लग मेमण पढ़ाॾो सोई सॾु न लिखे हा त खेसि असीं रदीअ जे टोकरीअ में फिटो करे छॾियो आहे। मतिलबु त रसूल बख़्श पली जे उन इहे जुमिलनि साबित कयो त सिराज लग मेमण हिकु बहितरीनु अफ़साना निगार आहे, जॾहिं त सिराज लग मेमण जी कहाणियुनि में पिणु सिंध ऐं सिंधियुनि सां मुहबत जो वॾो अंसर शामिल आहे। पंहिंजी सकावत खे हथी वठण लाइ हिन केतिरा ई नाटक पिणु लिखिया। उहे सॼियूं काविशूं ॾिसण खां पोइ उहो साबित थिए थो त कहिड़ी न रीति सिराज लग मेमण पंहिंजे हथनि में कलम खणी सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जो दिफ़ा कयो आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु बि हिन खे सिंधी ॿोलीअ जे सिपह सालार तौरु तसवुरु कयो वञे थो। तोड़े जो अॼु हू जिस्मानी तौर ते असांजे विच में नाहे, पर हुनजी रहनुमाई ऐं संदसि लिखणियूं ईंदड़ नसलनि जी राहुनि में ॾींहनि वांगुरु रोशन रहंदियूं। काल्ह ताईं हू पाण चवंदो हो त ॿोलीअ जे मामले में नो कम्प्रोमाइज़, ऐं अॼु संदसि फ़लसफ़ो, संदसि लिखणियूं ऐं संदसि किताब वाज़िह दर्स ॾींदा रहंदा त सिंधी ॿोलीअ जे मामले में नो कम्प्रोमाइज़। तंहिं करे संदसि कयल अदबी कम खे नज़र में रखंदे हिन खे हमेशह सोनहरी लफ़्ज़नि में यादि कयो वेंदो। हीअ उहा शख़्सियत आहे जेका सिंधी ऐं सिंधियुनि जे दिलनि में सदियुनि ताईं क़ाइमु ऐं दाइमु रहंदी।